नसीब फरमा। अज पिण अखड़न अज पिण अखड़न सजन पंहिंजा सारिया गलन तां गोढ़न जूं बूंदूं बस न कन संदेस कपिरन लोक ॾिठे न लहे ओ मुंहिंजा करीम अल्लाह तोखे अली अकबर जो वास्तो थिए। अॼु फरहान अली साईं जे ईसाल सवाब ख़ातिरुनि जे चालीहे ते तुंहिंजे महबूब जी लख सलवात पढ़ी अथसि। ओ मौला सलवात जे सदके अली अकबर जे सदके फरहान अली साईं खे जन्नतुल फिरदौस में आका करीम जो इमाम हसन हुसैन जो पड़ोस कचहरी ऐं गुलामी नसीब फरमा। ओ मौला साईं जे वारसन के कुर्बान साईं के नदीम अली साईं के सबरो जमील अता फरमा। ओ मौला कुर्बान अली साईं के साईं जे बचड़न के सेहत ऐं वडी हयाती अता फरमा। नदीम साईं जे बचड़न के हर मोड़ ते कामयाबी फतेह इज्जत अता फरमा। साईं हुबदार अली खाशके अली साईं के सेहत ऐं वडी हयाती अता फरमा। रब जुमले जेके भी दुआ जा हथ खयूं वेठा हूं अल्लाह तोखे वास्तो वा अम्मा फातिमा तो ज़हरा जो अॼु असां सभिनी जो बेड़ो तार। असां सभिनी ते असांजे घर बचन ते जेके मुश्किलातुनि बीमारियुनि सब दूर फरमा। गुलाम मोहम्मद सियाल साहब जा मोहम्मद हाशिम सियाल साईं जा बच्चा घर आबाद फरमा। साईं किफ़ायत गुल साईं सहाफ़ी साईं खे ऐं असांजे जमात जे निगरान अरबाब अली साईं ऐं फरादन साईं के जे बचड़न के वडी हयाती अता फरमा। ओ मौला हर शिया सुन्नी मोमिन जे घर लख सलवातूं पढ़ियूं वञनि या दुआ कबूल फरमा। महबूब जी सारी उम्मत खे फिरके वारियत खां बचा। जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ाअता फरमा। जेके बे औलादी आहिनि उन्हनि खे औलाद अता फरमा। जेके बेरोज़गार आहिनि उन्हनि खे रोज़ी अता फरमा। सभिनी जे दिलनि जूं कुर्बान अली ख़ासके अली साईं जे दिलनि जूं असां सभिनी जे दिलनि जूं जाइज़ तमन्नाऊं पूरियूं फरमा। अली नवाज़ पढ़ियो साईं खे सेहत ऐं वडी हयाती अता फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह नारे हैदरी।